खैरा जैसे खैर हो जाए खड़े ज़ालिमन केॾो त ज़ुल्म कयो आहे बेचारी मासूमड़ीअ सां छल को ज़ालिमन ते कहर किरंदो छा त मासूमड़ीअ जी हालत थी आहे बेचारी ॻाल्हाए बि नथी सघे पई ओ रब्बिल आलमीन पालणहार अम्मा खुदा के मन हे पल होती मुर्शिद जो तू हितां हली वञ जेकॾहिं ज़ालिमन तोखे हिते ॾिसी वरितो त क़यामत मचाए छॾींदा अड़े क़यामत मचाए न जा आसमान फाड़े पंहिंजे सिर ते रखनि मां ईअं वञण वारी न आहियां जेसीं ताईं तोखे साण न वठी वेंदमि खैरां जे सिर ॾे खैर हुजे न मां तोखे टकनि जे एवज़ ॾिनो आहे न को खून बहा में ॾिनो थमाए जो तूं हिननि ज़ालिमनि जा वेही पादर खाईंदीअ तू मूंखे मुंहिंजी हालत ई छॾे ॾे मां ॼाणा मुंहिंजी क़िस्मत खैरां जे सिर ॾे खैर हुजे जे इन क़िस्मत जे आसरे ते वेठी रही आहे न त सॼी उमिरि पादरनि में गुज़री वेंदई हा कहिड़ो तोखे लाचार आहे जो राह गुनाह पई पादर खाए हा को तूं निंधड़की न आहे निंधड़की जो तोखे क़िस्मत जे आसरे छॾे ॾियां तूं खैरां जी धीउ आहे तूं अञा खैरां ज़िंदा वेठी आहे हा पंहिंजे हयातीअ में खैरां तुंहिंजे मथां आज़ार अचणु न ॾींदी अम्मा चयमि त तूं मूंखे मुंहिंजी हालत ई छॾे ॾे छो छॾियां तोखे तुंहिंजे हालत छो छॾे ॾियां तूं का कंहिं जहिड़ी न आहे त घर में बंदि करे था तोखे वेहारे छॾनि पिया जे भेण थी मिलण अचई त उनखे बि धिका ॾेई था कढनि जे मां थी अचां त तोखे ख़ौफ़ लॻो पिया त मतां इहे कूंद अचनि हिते मुंहिंजी बेइज़ती कनि छो हा असां को एॾो ॾोह कयो आहे छा हिननि जो हुननि मोहन खे न हया न शर्म न नंढे जी इज़त न वॾे जी इज़त पोइ तोखे कहिड़ी पई आहे जो तूं हरू भरू पई अहिड़नि मिरुनि जा पादर खाए हाणे मां तोखे हिननि पादरनि में कोन छॾींदसि हा तूं मूंसां हल पोइ जेको थियो न उनखे ॾिठो वेंदो मोह ॾींदसि मां पाण अम्मा जेकॾहिं मां तोसां हलियसि त ख़बर न आहे हू ॿई ॿाहिरि छा कंदा असांखे असांजे ई घर में अची मारे वेंदा अड़े उन्हनि जी बादशाही न आहे तूं रुगो मूंसां उते हल खैरां जे सिर ॾे खैर हुजे जे न उते आया इहे कूंद त उन्हनि सां मोह मां पाण ई ॾींदसि अम्मा जी मां तोसां हलां त हिनखे कंहिंजे सहारे छॾे ॾियां तूं वञ थी तूं वञ मूंखे मुंहिंजे ख़ुदा जे आसरे छॾे ॾे खैरां जे सिर ॾे खैर हुजे अमड़ उहो मालिक महिरबान आहे तुंहिंजे मथां मेहर ज़रूर कंदो आमीन ओ अमड़े हाणे हलण जी कर इहे मेरू जे असांजे हलण खां पहिरियों पहुची विया त असांखे घर पहुचण खां अॻु ई जीवे फाड़े न छॾनि अम्मा हिते त छा पर हू उते बि न छॾींदा अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे जे न उते कुझु कयूं त मां बि पाण हेराइस दिलावर खान सां मिलंदसि जे उन दाद पिरादियो न पी कयो त कोरट ताईं वेंदी साने पर तुंहिंजे सिर जे मथां ज़ुल्म कोन ॾींदो कोन ज़ुल्म थियणु ॾींदसि अमड़ खैरां जे सिर ॾे खैर हुजे खैरां एतिरी बि कमज़ोर न आहे जो मुंहिंजे न्याणीअ जे मथां ज़ुल्म थींदो रहे ऐं खैरां बसि पंहिंजे सिर बचाइण जे लाइ सब्र कई वेठी हुजे अदी मूंखे माफ़ कजाए मां वधीक साथ तुंहिंजो नथी निभाए सघां खैरां जे सिर ॾे खैर हुजे अमड़ मासूमनि जे सदाउनि में वॾो असरु आहे हा पर दिलि न लाहे धीअड़ी दिलि न लाहे तोखे हिन पीड़ाउनि मां कढण जे लाइ मौला को न को सहारो ज़रूर पैदा कंदो हा अमड़ बाक़ी हाणे अमड़ ॾिसे थी असां बि लाचार आहियूं जेको थी सघियो मां तुंहिंजी चङाई कई हाणे अलाह वारस पई हल छोरी हल रहो मथे ते कर
थी या लिंगन में साख कोन थी जो थड़ा दिखाए सोनी सोनी ओ सोनी मरी वही छा उदय कांति अधी भाजाई का थिया सोनी कादे मरी वही भाजाई किथे आए मां तो साया हां तो भाजी के क्यों और पैसे या आए घर में या वही कैसा भजी सोदा भाजाई कोने जा घर में ना था घर में ना है बुधाए भाजाई किथे आए बुधाए भाजाई किथे आए बुधाए दिया कयाई कब्र हवाले चाची चाची केरा वठी रही दस जेस ताणी ने नांगड़ के मौत न दीदासी न तेस ताणी या पैर ते नहीं दी ना दा ना जल्दबाजी न कर मां चवाई तो तू चुप कर बस चुप कर चयम तो तकड़ न करना अजू बाहर न कर सदा न छड़ दो मौत चवाई तो ना हाथ पकड़ के अरे माचवाई तो होश कर तो हाथ पकड़ दो अजू खेरा दी कब्र और ते फेरा बैठा तुम हाथ पकड़ के अरे कुछ सोचन दे चाचो सोचो लगा अन्ना चाचो सोचो बच्चों अदा अच्छा एक तुझे दुश्मन लगा कुछ सोच जेकर जज्बात में ये कंधा ना जाती अथा जे अगे पया केर भी न रातो अदा उहा गाल दा तुजी सही आ जने भाजाई के रोकियो से घर छडे न वन तो पो मां सा छो वई अदा जॾहिं वापसि अचे त वेही थधे दिमाग़ सां सम्झाइजांसि जे पोइ बि न सम्झे त लठ तोखे मां हथु करे ॾींदुसि हणी साणो करे छॾिजांसि मां तोखे न रोकींदुसि अदा या तुजी भुल्ला भाजाई वापस अचण वारी न थई हे तो डाण वठी वई तस डाण अॼोको ॾींहुं ॾिसूं था जे अञा बि न आई त घर में घिड़ी वारनि खां वठी कीरींदा ईंदासीं इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे तू हेॾे छा थी ॾिसी रे वाली कमरे में काट तू सारी टकी न भई विझाए नथी विझाए छतो थी सियाणो थी केतिरो जज्बात चङो न आहे अदा मुंहुं खणी हलण जो असांजो नचो थो अञा तो तेरे जज्बात में नच मारे छॾींदा न मुंहिंजी अम्मा न तुंहिंजे अदा जे सिर ॾांहुं अलाह ख़ैर कंदो तो ख्वाब ॾिठो आहे ख्वाब न अम्मा न अदा ज़िंदा वापसि कोन ईंदो न अम्मी ज़िंदा वापसि कोन ईंदो अदा
थींदो मायरा अदा हर हाल में जिंदा वापस ईंदो इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे मायरा। मुश्किल आहे अदा, मुश्किल आहे अदा, अकमल जो जिंदा वापस अचण मुश्किल आहे अदा। अकमल तव्हांजे ऐं बाबा जे कयल गुनाहनि जो कफ़ारो अदा पियो करे, कफ़ारो अदा। उहे बि तव्हांजे ग़रीबनि ऐं मिसकीननि जा घर बर्बाद कया आहिनि। उन्हनि जी बददुआउनि खां असांखे केरु बचाईंदो, केरु बचाए सघंदो अदा? मायरा मायरा होश में रही ॻाल्हाए, होश में। इहे इतफ़ाक़ी वाक़िआ आहिनि, हर कंहिं सां पिया थियनि। पोइ खणी हू गुनाहगार हुजे या नेक निमासी। नथी मञा अदा, मां नथी मञा अदा। अकमल सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे ऐं बाबा जे कयल पापनि जे घाणे हेठां अची वियो आहे। जेकॾहिं असां पापी ऐं गुनाहगार आहियूं त हुनजी सज़ा असांखे मिलंदी। अदा अकमल त बेकसूर आहे, उहो हर हाल में ज़िंदा वापसि ईंदो। हा अदा, अकमल त बेकसूर आहे, पर जिन बेकसूरनि जा घर तव्हां बर्बाद कया आहिनि उन्हनि जो अज़ालो केरु भरींदो? छो त ज़ालिम खे डिघो रसो हूंदो आहे, उनखे सुतत सज़ा नाहे मिलंदी ऐं बेकसूर जूं सदाऊं रंग लाहींदियूं आहिनि। उन्हीअ करे तव्हांजे कयल गुनाहनि जो कफ़ारो हाणे मूंखे ऐं अदा अकमल खे अदा करणो पवंदो। ऐं अदा अकमल तव्हांजे कयल गुनाहनि जो कफ़ारो अदा करण लाइ उन्हनि ज़ालिमनि जे हंज में वञी वेठो आहे। अञा तूं थो चवीं त कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन थींदो? हा हा हा, उनखे कुझु बि कोन थींदो। अदा अकमल ज़िंदा वापसि ईंदो, छो त मुंहिंजी दिलि में उमेद जो ॾीओ अञा ॿरे पियो। मौत ऐं ज़िंदगीअ जी पुलिस रात ते अदा अकमल खे विहारे पंहिंजी दिलि में उमेद जो ॾीओ थो ॿारे। जेकॾहिं अदा अकमल ज़िंदा वापसि आयो त उन में उन जी ज़िंदगीअ में थियल का नेकी हूंदी, जंहिंजे एवज़ में अदा अकमल खे ज़िंदगी मिली त मिली, बाक़ी तुंहिंजी उमेदुनि जो ॾीओ अदा अकमल खे अञा बि मौत जी तरफ़ धिकींदो। समझाए समझाए अम्मा, मायरा खे समझाए। हे मुंहिंजे समझाइण का गरी आहे। अम्मा अञा बि वक़्तु आहे, अदा ऐं बाबा खे चओ पंहिंजे ज़िद तां लही दुश्मननि सां ठही वञनि। कोन मञींदा मायरा, कोन मञींदा। तुंहिंजो पीउ ऐं भाउ मौत खे त गले लाहींदा, पर इन जी ज़िद तां कॾहिं बि न लहंदा। पंहिंजे करे न सही, अदा अकमल जी ज़िंदगीअ जे करे। जेकॾहिं बाबा ऐं अदा वॾो पंहिंजे ज़िद तां लथो त थी सघे थो अदा अकमल खे नई ज़िंदगी मिली वञे। बाक़ी जेको हिन वक़्तु माहौल आहे, बाबा जो ज़िद अदा अकमल खे अञा बि मौत जी तरफ़ धिकींदो पियो वञे। वरी बि कोशिश कयां थी मायरा, कोशिश कयां थी, पर मूंखे लॻे कोन थो त को तुंहिंजो पीउ एतिरो आसानी सां इहो ज़िद छॾींदो। ख़बर आहे अम्मा, मूंखे ख़बर आहे, जॾहिं ज़ालिम जो ज़ुल्म वधी वेंदो आहे न, कुदरत वारो उन जी दिलि खे पत्थर करे छॾींदो आहे। अबू बि हींअर पत्थर जो बणिजी वियो आहे। अम्मा तूं बि मुंहिंजी ॻाल्हि हिकु ॿुधी छॾ। अलाह न करे जेकॾहिं अदा अकमल खे कुझु थियो न त हिन घर मां हिकु न पर ॿ जनाज़ा निकिरंदा। हिकु अदा अकमल जो जनाज़ो ऐं ॿियो मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो, मुंहिंजो जनाज़ो। सुल्तान उनखां अॻ में जो हू ज़ालिम वरी ॿिए कंहिं मथां कहर किराए, उनखे पंहिंजे अंजाम खां वाक़ुफ़ करणो आहे। ॿुधाइणो आहे उनखे त जॾहिं पाप जो घड़ो भरिजी वेंदो आहे त उनजो हशर कहिड़ो थींदो आहे। जेको हुकुम करे रुस्तम, मां तोसां हर हाल में गॾु आहियां, पर हिन वक़्तु मूसा खान चालाक गिदड़ जीअं घुर मां कोन निकिरंदो। सुल्तान उन चालाक गिदड़ खे उनजे घुर खां गेले शींहं जे ग़ौफ़ा ताईं गेले न जा त मुंहिंजो नालो बि रुस्तम ख़ान आहे। मञा थो पुट त शींहं खे शिकार करण वक़्तु हुनखे कंहिंजी ज़रूरत नाहे हूंदी। पुट बज़ाहिर त गिदड़ जे घुर जो मोह वेकिरो हूंदो आहे, पर उन में एतिरी त अंदरि सोड़ हूंदी आहे जो चङा भला शींहं बि उन में अंदरि फासी मरी वेंदा आहिनि। बेफ़िक्र रह बाबा साईं, बेफ़िक्र रह। गिदड़ जो गुर्त छा, पर मां उनजी हर चाल खां वाक़ुफ़ आहियां। अहिड़नि चालाक गिदड़नि खे पंहिंजे आङुर जे इशारे ते बांदरनि जा नचाइण मां खूब ॼाणा थो बाबा। पुट मुंहिंजी दुआ तोसां गॾु आहे। उमेद त तूं ज़ालिमनि जे मथां सोभ माणींदे। जेकी हिन धरतीअ ते नासूर बणिजी चुका आहिनि, उन्हनि जे नापाक वजूद खे हिन धरतीअ खां पाक कंदे। बाबा बाबा मूंखे कसम आहे सिंधुअ जे पाक पवित्र पाणीअ जो, जेको मुंहिंजे रगुनि में रत जियां गर्दिश करे रहियो आहे,
त जेसी ताईं पंहिंजी जनम भूमि जे मथां अमन में खलल विझंदड़ राकासन जा सीना चीरे उन्हनि जे छातिन ते अमन जा अलम न खुड़ियम तेसी ताईं सुख मुझे लाइ हराम आहे बाबा, हराम आहे। फर्ज़ आहे इहो फर्ज़ तो मथां, छा हिन धरतीअ जे ॼावन मथां इहो फर्ज़ न आहे अहिड़नि गंदनि वजूदनि खां पंहिंजी माउ जी छाती पाक कनि। बाबा जेकॾहिं मां मूसा ख़ान ऐं मूसा ख़ान जहिड़नि ज़ालिमनि जो नालो हिन धरतीअ तां न मिटाए सघां त सिंध अमर जी हीअ मिटी मूंखे नसीब न थी। भली बाबा मुंहिंजे लाश खे तपंदड़ रेगिस्तान मथां उछलाए छॾजांइ कावनि ऐं कुतनि जे खाज लाइ। बाबा जेकॾहिं सिंध अमर जे हंज में दफ़न थियण जो हक़ रखां थो त मूंखे उन जा फर्ज़ बि अदा करणा पवंदा। जेकॾहिं मूंखां फर्ज़ में कोताही थिए त सिंध अमर जे हंज में दफ़न थियण जो हक़ नथो रखां बाबा, नथो रखां। मूंखे यकीन थियो आहे त तो जहिड़ा धरतीअ जा दिलेर अहिड़नि काइरनि हथां मात न खाईंदा। त पोइ बाबा वञ वञ घर वॾी सवर ताणे सुम्ही पओ। ऐं बाबा तोखे कसम आहे सिंध अमर जी पाक मिटीअ जो कॾहिं बि इहो न सोचजांइ त तूं पंहिंजे जवान पुट खे दुश्मन जे वलर में अकेलो छॾींदो वञी। बाबा जेकॾहिं मां मरी बि पवां त मुंहिंजे लाश मथां रोइजांइ न, समझी छॾजांइ बाबा त पीउ जा फर्ज़ अदा कंदे मां जा फर्ज़ बि अदा कंदे कंदे तुंहिंजो पुट उन मथां कुर्बान थी वियो, शहीद थी वियो। जवान पुट जे मौत ते हिकु पोढ़े पीउ खे दुख कीअं न थींदो, पर पोइ बि मां पंहिंजा ॻोड़ा अंदरि ई अंदरि पी वेंदुसि। त पोइ बाबा दुआ करे छॾ, दुआ करे छॾ बग़ैर वर्दी पातल सिंध अमर जे हिन सिपाहीअ खे त कॾहिं बि सिंध जे फर्ज़नि में मां कोताही न कयां ऐं ज़ालिमनि खे उन्हनि जे अंजाम ताईं पहुचाइण वक़्तु मां साबित कदम रहां बाबा, मां साबित कदम रहां। पुट हिकु ॻाल्हि मुंहिंजी दिलि सां ॿुध, मज़लूम जो कॾहिं नाहक खून न कजांइ ऐं ज़ालिम खे कॾहिं बख़्श न कजांइ। उमेद त तुंहिंजा कदम लड़खड़ाईंदा कोन ऐं तूं साबित कदम रहंदे। त पोइ बाबा अॼु खां पोइ ज़ालिमनि जे सिरनि में लाबारो थो विझां ऐं मज़लूमनि मथां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे बाबा, वाइदो आहे तोसां मुंहिंजो। पोइ पुट मां वापसि वञा थो ऐं उते वञी तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदुसि। उमेद त तूं पंहिंजे मक़सद में कामयाब थींदे। बाबा तुंहिंजूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि, हाणे मां कॾहिं बि हार नथो खाई सघां। ही त हिकु मूसा ख़ान आहे बाबा, हिकु मूसा ख़ान। पर मूसा ख़ान जहिड़ा जेकॾहिं 10 ज़ालिम बि गॾु थी पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कनि तॾहिं बि तुंहिंजे पुट रुस्तम ख़ान खे मात नथा ॾेई सघनि बाबा, नथा ॾेई सघनि मात। पुट सुल्तान तूं मुंहिंजे पुट सां यारी रखी आहे पर निभाइजांइ ज़रूर। मां तोखे हिन जी पारत कई थो वञा। चाचा रुस्तम खां पहिरियां मुंहिंजो खून वहंदो, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। पोइ मोकिलानी न आहे, दुआ जी हमराही। सभु सणाई बाबा, जेकॾहिं सिंध थी रही त वरी अची तुंहिंजा पेर छुअंदासीं। घेरा घेरा अकुल खां कमु वठो, कुझु सोच। छो थी न्याणीअ जो घर तबाह करी? हा कुझु सोच, तुंहिंजे इन कदम खणण सां न्याणीअ जो घर फिटी वेंदो ऐं हू अहिड़ा त निभागा आहिनि जो हमेशह जहिड़ा छोकिरीअ खे तलाक ॾेई हिते विहारे ईंदसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मां पंहिंजे न्याणीअ खे पादरनि जे मुंहं में कोन छॾींदसि, कोन छॾींदसि, कोन छॾींदसि। हा पोइ जेको वणे ॾिसो वञी कनि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। जेके न बुसरियूं था मुंहिंजे धीउ खे खाराइनि उहे मां हिते खाराए सघां थी। बाबा अम्मा सच त चवे थी, अधी कहिड़ो ॾोह कयो आहे या असां कहिड़ो ॾोह कयो आहे? जेको बि घर में वञनि थो त बेइज़्तो केरु था मोकिलीनि? हक़ जी ॻाल्हि कई अथई त मता हक़ जी ॻाल्हि कई अथई। इन मजदूर जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, न पंहिंजे जी जनात, न पराए जी जनात, न मिट जी, न माइट जी। जेको घर में थो वञे तुंहिंजी बेइज़्ती करे थो मोकिले। हाणे असांजी बेइज़्ती कंदासीं पोइ हिनजो दिमाग़ टिकाणे ते ईंदो। बाबा हू असांखे ॾाढा आहिनि, ॾाढा। चाचा घबराए न, चूड़ियूं असांजे हथ में बि न आहिनि,
ॾिसी जा तो चाचा मुंहिंजो भाउ वॾो कूनी माण्हू घटि मां बि न आहियां उन ॾींहुं तव्हांजे करे छॾे ॾिनोमांसि न त एॾो ज़मदक ॾियां तव्हांजो ॾियनि खे ॾिठ ॾियां पर हाणे तव्हां सां फिटाई अथसि न हाणे त को हेॾे अचे नूर फतासे जो कसम आहे जे हेॾे आयो त बुधू बुधू करे कुतुर कुतुर करे खाधे में विझी पाणा ते कॾहिं खे खाधा चाहींदुसि पुलिस खे सबूत बि कोन मिलंदो मां वॾो कूनी माण्हू अचो भाउ अचो वेहो असां हिते वेहण कोन आया आहियूं जे वेहण त न आयो आहियां त दिलि में सुम्हण जो इरादो रखे आया हो पोइ माज़रत असां वटि बिचड़ा थोरा वञी घर मां खपनूं ख़तमु चाचा तोखे त ख़बर आहे त मूंखे कुते जे भौंकण गिदड़ जी ओनाई ऐं गॾा जी हींग खां मूंखे कावड़ लॻंदी आहे ज़ाहिर आहे फ़क़ीर फ़क़ीर खे न सहे बचायो खैरां जे सिर में खैर हुजे संभाल पाण खे तुंहिंजी इहा ॾाढ मुड़सी हिते कोन हलंदी तो त पंहिंजे घर मां मूंखे धिका ॾेई कढियो जेकॾहिं असां चाहियूं त असां बि तोखे धिका ॾेई कढी सघूं था पर असां तव्हां वांगुरु बेइज़्ता न आहियूं सोनी इन खां अॻु में जो घणो गोड़ थिए मां चवां थो उथ घर मुंहिंजी धीउ निधड़की न आहे न को अहिड़ी बेवासी आहे त मां पादरनि जे मुंहं में छॾे ॾियांसि मुंहिंजी धीउ हाणे कान हलंदी हाणे वञ महलाए तो वञ घर वञी आंगुर चूसे निंड कर सोनी खे त मां हर हाल में हितां वठी वेंदुसि सोनी हली थी या सोनी तुंहिंजी नौकरियाणी न आहे जो ईअं बीठो त धमकियूं ॾीं अब ॿुधो था न छोकिरी नथी हले हाणे निकतनि जी कयो ॾिसां थो त इहा कीअं नथी हले थधो थी जबान आई या टांडो खण बणजी वई बोरचाणी मां त हेॾा थी त कार तू सड़ी फफड़ न कढी जाए ये बंदूक उन्हनि खे ॾेखार जिन्हनि जो ॾिठल न आहिनि मजू ओबा हे ख़ुदा जो वास्तो मुड़ो को जान न थी पए बाबा चाचा पोइ सम्झाए चाची खे त सोनी खे असां सां गॾु हलण ॾे ओ खेरा तूं ई खणी ज़िद छॾे अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे मां इहे छोकिरीअ खे कान छॾींदसि जे अहिड़ा ठाऊक आयो न त असांखे मारे पोइ तो छोकिरी वठी वञूं इहे छोकिरी कान हलंदी हा अहिड़ी ॾाढाई न ॾेखारियो चाची असांजो दिमाग़ ख़राब न कर त वजो न धूड़ मथे में हल हाणे वॾो आयो आहे मुंहिंजे मथे में धूड़ विझण वारो अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे निकिरो हितां पेर ढायो त विझांव न छाईअ जा छज सोनी खे वठी वञण खां सवाइ कोन वेंदासीं ॾिसी छा थो मचू वठी सोनी खे वठी इनके वठी तू या गलती न कजाए मां चवां थो या गलती न कजाए मजू अरे गलती न कजाए मजू मां चवां थो या गलती न कजाए मां चवां थो चल चाचा